हयाती दर्द ते थी कलेक्शन कोप खणी रेशम जे गोठ वनी गोल जो मिही वसाया वाह अरे सवा मुझे दिल चाहिए तो जमीन जगह दे ना अंदर के लिए पाताल ता हलो वनास मुझसे चीह के लायो एडी वडी बेइज्जती को तरफ औरत खाली सभिनी खे पुछड़ो कयो आहे असीं त चुप कयो था वतूं टोपियूं नराल ते रखियो आहे पटका न थियो सच तो चइजो हुकमदार इन खां मथे ॿी कहिड़ी बेइज़ती थींदी असां सोचियो या माई रेशम मिलंदी हुनजी बेइज़ती कंदासीं पर उल्टो हुननि असांजी बेइज़ती करे छॾी मंगुल ख़ान हाणे कुझु कर इहा माई रेशम वॾी मगरूर थी वई आहे इन सां हाणे घटि न थींदी मुजन साईं जे असांजे रेशम जे विच में कांफू खान आयो न त पहिरीं कांफू खान खे तुप कंदुसि इन कांफू खान वॾो पेज़ार कयो आहे वॾो रत कयो आहे हाणे हिन सां घटि न कबी वॾो गंद थींदो हिन सां मंगुल ख़ान हिन माई रेशम त असांखे ॿुधनि जहिड़ो करे छॾियो आहे कहिड़ो गंद खणी ॿाहिरि हलंदासीं मौजन साईं तव्हांखे हाणे आउं ॿुधाईंदुसि त इज़त ऐं मलाद कीअं थींदो आहे पर सोचां थो त कंहिं ज़माने में उहा माई तव्हांजी भाॼाई हुई वॾो रहिस साम्हूं थो अचे वॾो रहिस करामत साईं जो चहिरो थो साम्हूं अचे न त हिन माई खे कॾो को उफट मारे छॾिया उफट उत ते लहन चढ़नि थियूं कमदार नबू तूं पंहिंजी अखियुनि सां वेठो ॾिसजांइ हिन माई जो मां करूं केतिरो टोड़ियां हाणे वॾो गंद थींदो इहो ॿुधी मुंहिंजा कन ई बंदि थी विया आहिनि ॿई बंदि थी विया आहिनि रुॻो गंद थींदो थींदो अरे री पहिरियां त मुजन ऐं डब्बू कमदार ईअं आया ॼण ही घर हुनजी पीउ जो पोइ जॾहिं मूं उन्हनि खे अव्हां जो नियापो ॾिनो न त मूं अहिड़ो थी वियो न ॼण सुकल पादर फारूक ये नक जा ॾाढा पक्का अथई हिननि ते टके जो बसर कोन थियो नरेश मूंखे लॻे थो त वाटर ते वञी पुॾी मुआ हूंदा छॾो तूं हिननि ॻाल्हियुनि खे तूं हिसाब वारो किताब खणी आ त मां हारे जी खण त ॾिसां जल्दी कर हा डेरी मां वञा रेशम फारूक पढ़ियो लिखियो ऐं सुलझल छोकिरो आहे मूंखे पण रेस काबू खान पियो चवे त अहिड़ो छोकिरो मूंखे बत करे ॾियो हा लोंगा रेस जो बनीअ जो हिसाब किताब हाणे सोडो ऐं हाशिम था संभालनि रेशम पर सोडो ऐं हाशिम एतिरा पढ़ियल लिखियल किथे आहिनि जेतिरो फारूक पढ़ियल आहे तो छा तुंहिंजी छा मर्ज़ी आहे त फारूक खे रेस जे हवाले कयूं मुंहिंजी मर्ज़ी न आहे रेशम पर जे रेस हुकुम कयो न त इहे करणो पवंदी तूं सही थो चई लोंगा फड़ी करनी या बाबा वारो त करो तो पानी पिया ॾाढी उञ लगी आ चाची हाँ चा वरी तो चा आऊं पानी पिया पीखो तो जी पानी पिया ये लट ॾिसणो आहे मथो कचो करे छॾी शर्म नथो अचे ॿार आयो ई अची तो पीखे जी पानी पियार बाबा खाची छॾी आयो जाके मजदूरी करे आयो ये मरी मोह ते पानी प्यार बाबा अरे मुंह तो समझो तू को मुंहिंजो सहारो थींदे गिरीअ में पर तू दरदो अटे त चटी आई माना आऊं तोखे पानी पियारियां सॼो ॾींहुं रुली रुली तो अचे वरी अचो तो आटर हलाई ऐं पानी पियारियां अरे आ तुंहिंजे ॾाॾे जो नौकर आहियां छा हा समझो तू पीरे मुझे खिदमत कंदे तू त ॾचो ई बस कई बाबा हेॾे ॾिस ही हथ तो ॿधाए मुझे अबे ॾाॾे भी तोबह कई हिकु त न बहादुर मूंखे तंग करे ॾिनो आहे जाॾो काॾो मुंहिंजा रस्ता बंदि करे छॾिया अथई काॾे वञी साह नथो कयां मां ॿाहिरि थो वञो त इहो बहादुर पिस्तल कढी साम्हूं बीठो आहे ऐं हेॾे घर ॾे अचो त तुंहिंजी बाहि आहे
आखिर वञा त मां वञा काॾे? छा कयां बाबा, मां छा कयां? अरे तो अचा त असुल मुंहिंजो अंदर ई साड़े तो छॾियूं। शुक्र कर जने आश में सोटे अॻिते कोन चढ़ियो हुई। सोटे आश में ॾिठी न त मारे लाशू खे समुंड में चलाईंदई, ॾिसण में बि कोन ईंदई। जेका पासो कर ऐं माठड़ी करे जी घर वियो। हाँ तुझे दुश्मनी वधी वई आहे, माठड़ी करे जी घर वियो। वाह बाबा साईं वाह, ये वाह तगड़ा छोरा, ये मूंखे छा कंदा? हाँ छा कंदा मूंखे? मां धाड़ेल आहियां, धाड़ेल। इन सर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल। अरे हाण घणो न पाड़ा पंहिंजे पाण खे, उहा न वाता ॻाल्हि आहे छोकिरा। हे मूंसां धाड़ेल आहियां, धाड़ेल धाड़ेल ॾिस पर शिकिल ते धाड़ेलनि जहिड़ी जे तूं धाड़ेल आहीं। के तुंहिंजे धाड़ेल आहीं? अॼु ए जुमला चवंदो हुई न त मुंहिंजे पुट ते टिंडलियूं चढ़ंदियूं। ठीक है, गाड़ी पे पार अची घर के कुंडम चिपड़ी करे वेही रह, मुफ्त में मार जी विने, मुफ्त में। हाज़ुर बाबा साईं हाज़ुर। हाणे हीअं कर, मुंहिंजे लाइ 7 रंग जी चूड़ियूं बि वठी आ, ऐं ॿियो त मुंहिंजे लाइ पोती बि हुजे। हीअं मथे ते चढ़े वेही रहां। इएं न तूं त असल मूंखे घर में वेहण कोन ॾींदे मूंखे तूं। पोती पे घर न रे, निकुर घर खां तो चयो त तूं निकुर, वरी ते शिकल में न ॾिसा हला करे। मर वञे नी मर, जान छुटे मुंहिंजी। अरे यो केॾा जान केॾा वियो आहे? न मां अड़जी वियासीं छोरे मां। गुज़ार तव्हां फिक्र ई न कयो, मुजन साईं ऐं मूं तव्हांजा 5 लख रुपया भरिया। बाक़ी हाशिमन सोढे जो थोरो ख्याल रखिजो। रईस बंगुल खान फैसलो थी वियो आहे, हाणे आयो हाशिम ऐं सोढो छो विढ़ंदा? गुलज़ारनि ते को बि इतबार न कर, ये केॾी महिल बि तोसां विढ़ी सघनि था। मूंखे बि दुनिया थी सुञाणे त गुलज़ार जी ॿोली हिकिड़ी ॻोल्ही। इहो हाशिम ऐं सोढो मूंसां विढ़ण खां अॻु 100 चकर सोचींदा। गुलज़ार न माई असांजी वॾी बेइज़ती कई आहे, सलाह ॾे त इन खां कीअं पलांद कजे। ऐं सोचां थो त इन माईअ खां पलांद बि थी वञे ऐं कांबू खान जे क्रोध खां बि बची वञे। रईस चोरी जो पलांद धाड़ो ऐं धाड़े जो पलांद खून, ऐं खून जो पलांद उहो बि खून, ऐं इज़त जो पलांद इज़त। इहो आहे गुलज़ार जो असूल। छा मतिलब आहे? इज़त जे बदिले इज़त? तूं बि कंहिं वॾी महफ़िल में इन माई जो रौल आहे, इनखे बेइज़तो कर, या तो भरी बाज़ार में विझी बाह में हथ। ईअं न गुलज़ार, कमु अहिड़ो थिए जो रेशम खे ख़बर हुजे त उन सां चुठ कंहिं कई आहे, पर जीअं ख़बर पइजी बि वञेसि जंहिंसां ॻाल्हि न करे सघे। सोचूं था, कुझु न कुझु सोचूं था। अच्छा कबूतर, कहिड़ी ॻाल्हि आहे जो होॾे उताक में न ॿुधाई, हेॾे ॿाहिरि कढी आयो आहीं? हाजी शरीफ़ मां मुले आमिल सां मिली आयो आहियां। सफ़ा हण खण हण खण। हाजी शरीफ़ होॾे तोखे इन करे कोन ॿुधायमि छो मुंहिंजो तूं हेॾे निकिरी आ। मुलो आमिल जेको आहे तूं कोन सुञाणी, मां सुञाणा। मां हाणे मिली आयोसि, हुनजो ॾाढो मस्त परवाज़ी असुल हण खण। कबूतर कम त गारंटी सां कंदो न? हाजी शरीफ़ चए थो त पहिरियां कम ऐं पोइ पैसा, पैसा अॻ में वठे ई नथो, सम्झ ॻाल्हि खे। त पोइ वारो कर चवीस त कम शुरू करे। हाजी शरीफ़ चए थो अॼु मूंखे वारनि जूं चकू ॾियो ऐं पोइ मुंहिंजो कमु ॾिसो। यार कबूतर इहो कम त ॾुखियो आहे, मुंहिंजे मथे मां वार केरु कटण ॾींदो? भला इन जो को ॿियो तरीक़ो, ॿियो कुझु पुछा करीस, उहो कमु करे जा। बाबा मस्त साईं चए थो त वारनि खां सवा कमु कोन थींदो। चरिया सम्झ गुटकू।
यार फांसी वियुसि इहो त कमु चंद दिनों में चेहरे पे फेयरनेस का उजाला। अगर चाहिए नूर तो लगाइए नूर। नूर हर्बल ब्यूटी क्रीम, a product of Black Rose Cosmetics. ॾुखियो आहे वरी बि मां कोशिश कयां थो कोशिश। हाजी शरीफ जल्दी कर, जे चंड ज़वान में वियो न त कम कोन थींदो। समझी छो नथो ॻाल्हि खे? आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हिन कपर। ख़र्ची करा गुटकू खोड़ ख़र्ची, खोड़ तुंहिंजे लाइ ख़र्ची कबूतर। भला हज़ार हज़ार जा नोट ॾींदे हैं, वरी 500 तो जी के नौकरी में सिस पिंड थी वियो आहीं छा? न छड़ा कबूतर, कम अञा थे तोखे नोटन में तोरी तो। ठीक आ, तो पोइ कलाम बि ॿुधाईंदोसांइ। जीअं ॾोकड़ ॾींदे न त ईअं रुगो रड़ियूं हूंदियूं रड़ियूं। ज़बान संभाले ॻाल्हाए मुचन। इन बंगुल ऐं मुजन जूं मतियूं मुझी पियूं। असल माहौल में माठ लॻी पई आहे। हाशिम वॾी माठ खां पोइ को वॾो तूफ़ान ज़रूर ईंदो। इहो बंगुल ऐं मुजन माठ करे वेहण वारा कोन्हनि। ये असां ते हमलो कंदा ऐं ज़रूर कंदा, छो त असां इन्हनि खे गंद खणण जहिड़े लाइक़ त छॾियो न आहे। हाशिम सोढो सच तो चए, इन्हनि खे लूसण जो न का। ये जेस ताईं जीअरा हूंदा न तेस ताईं असां सां पिया खाऊं सघंदा। उन्हनि जी जेतिरी बि बेइज्जती कजे न, उन्हनि खे परवाह ई कान्हे का। उन्हनि खे इज्जत जी परवाह छो हूंदी बाबा? वैसे हाणे असां बि एहतियात कंदासीं ऐं उन्हनि जी हर हरकत ते साईं दाद जी नज़र आहे। इहो सुठो तो करी। हाणे उन्हनि खे बि ख़बर पइजी वई आहे कांगू खान जो ग्रोथ छा आहे। इन करे हू हाणे सिधो सौ न विढ़ंदा। इन करे अवां ॿिन्ही खे हाणे होशियार रहणो पवंदो। और साईं असां जो अखियूं हमेशा खुलियल हूंदियूं आहिनि। तव्हां का ग़लती न कयो। बाबा जेड़ी महिल खां बनी तां आयो आहीं सुम्हियो पियो आहीं। गाह बि बकरियुनि लाइ न आंदो। बकरियूं वीचारियूं बुख ते बिछियूं आहिनि। जे गाह न खाईंदियूं त मरी वेंदियूं। धीअ अॼु थकिजी पियो आहियां ॾाढो। सच पुछी न त बुत में साह ई कोन्हे को। चाचा तबियत त ठीक अथई न? किथे बुखार त कोन थी? न पुट बुखार न आहे, ईअं थकिजी पियो आहियां। चाचा पोइ गाह किथां ईंदो? भला मां वञी गाह जी मुठी करे चा? तूं अकेली कीअं वेंदीअं? धीअ दुश्मनियूं लॻी पियूं। तुंहिंजो अकेलो वञणु सही न आहे। चाचा माल वीचारो गुगदाम आ। जी बुख ते हूंदो त पिटींदो। ठीकु आहे मां, फारूक अचे त मां उनखे थो चवां। फारूक त सिज लथी खां पोइ ईंदो। पोइ भला ईअं कर, तूं राणी जे घर वञ, उतां गाह खणी अचे। चाचा भाॼी तयार कई आ, तोखे मानी खारायां, पोइ अॼु राणीअ ॾे वञां थी। बाबा सही आऊं मञां थो त तव्हां असांजा वॾा आहियो। तव्हांजी सोच ऐं दिमाग़ तमामु वॾो आहे। बाबा सही मां बि मञां थो, वण जूं लामूं कटण सां वण कोन सुकंदो। हा बाबा सही जॾहिं मुंद ईंदी आहे न, इहो साॻियो ई वण घाटो ऐं साओ थी वेंदो आहे। चने सर तूं चवण छा थो चाहे? बाबा सही मूंखे बि ख़बर आहे जेको तव्हां चाहियो था। रेशम ऐं लौंग तव्हां को ॾाढा न आहिनि। हक़ीक़त में तव्हां सां रेशम न बल्कि रेस काबू खान मिलियो आहे। त पोइ असां छा कयूं? काबू खान जे खौफ़ खां रेशम खां पलान न वठूं? पलान रेशम खां न काबू खान खां वठिणो आहे। जेकॾहिं रेशम खे कंहिं हथ में थो, काबू खान असां न सम्झंदो। सच तो चई जाने सर, जॾहिं काबू खान खे ख़बर पइजी वई न त असां रेशम सां विढ़िया आहियूं, काबू खान चितो थी पवंदो। चितो माण्हू तमामु ख़तरनाक हूंदो आहे। पोइ आख़िर असां छा कयूं? असां सभ खां पहिरियां रेस काबू खान खे कमज़ोर कंदासीं ऐं न घाटे वण जूं पाणूं पाण खां पटे कढंदासीं। पोइ इहो घाटो वण
हिक ई ठोकर सां किरी पवंदो। आइन घाटे वण जूं पाड़ूं आशुम ऐं सोढो अवां सम्झो था न? तुंहिंजो मतिलबु छा जनदर? सभ खां पहिरियां हाशिम खे मारणु खपे। ओ हिते रखेसि न, ईअं ई त मां चवां थो त पहिरियों हाशिम खे लेटायूं। इहे बि सही आहे, इन्हनि ॿिन्हिनि जी दुश्मनी पाण में घणी आहे। हाशिम मरंदो न तॾहिं काबू खान हाशिम जे क़ातिलनि खे कोन ॻोल्हे सघंदो। हाणे तव्हांखे मुंहिंजी सम्झ में आई न चाल? तॾहिं त चवंदो आहियां चन्नेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल। चन्नेसर अॼु खां पोइ इहो कमु तोखे करणो पवंदो। कर कंद जे मुल्क में टांटा। ऐं ॿियो ॿुध, इहो छा चवंदो अहिड़े त वायूं बताल छा कीअं चवंदो? चन्नेसर जी चाल चङनि भलनि जूं वायूं बताल। इहो चवंदो आहे बकल खान त वायूं बताल करे ॾेखार त मञाए न चन्नेसर खान। इंशाअल्लाह ईअं ई थींदो। तव्हांजो हथो जे मथां हथ खां तूं छुटल आहीं। शुक्र आहे अल्लाह जो। राणी जी ससी पंहिंजे घर में ॾाढी ख़ुशि आहे। हा बाबा ॾा अल्लाह सही करम कंदो। चल कोसो वार न लॻंदो ससुई खे। कंहिंजे लाइ था दुआऊं घुरो, कॾहिं मुंहिंजे लाइ बि दुआ घुरंदी कर। हाशिम तोखे त दुआऊं मां रोज़ कंदी आहियां, हाणे त ससीअ जी ॻाल्हि पई हले, उनखे ई दुआऊं पिया वेठा ॾियो। राणी जेसिताईं बहादुर जे घर में उहा बददुआ मौजूद आहे न, तेसिताईं ससी खे का बि दुआ कोन लॻंदी। बददुआ? कहिड़ी बददुआ? इहो निभागो हाजी शरीफ़ ॿियो केरु? सचो ई हाशिम, इहा सॼी बचरी हाजी शरीफ़ थो कराए। पर इहो अदा बहादुर इन शरीफ़ खे कढे छो नथो पंहिंजे घर मां? हाजी शरीफ़ खे बहादुर उन करे घरां नथो कढे जो अॼु ताईं इन हाजी शरीफ़ ते को बि ॾोह बीठो कोन्हे। हाशिम तूं बहादुर खे सम्झाए न, कढे इन निभागे शरीफ़ खे। अदा वॾा मूं बहादुर खे ॾाढो सम्झायो आहे, पर हाणे मां पहिरियां सबूत हथ कंदुसि, बाक़ी ने हाजी शरीफ़ खे कोन छॾींदुसि। छॾियो हाणे इन झेड़नि खे। तव्हां वेहो त मां तव्हांजे लाइ मानी खणी अचां। तुझी ज़मीन जो हे आखिरी बार हुआ। इहो मुंहिंजो न हिन ॿारे खां पोइ हेॾे रेशम जी बनी आहे, ख़बर अथई न? हा हा ख़बर आहे, रेशम जा चमचा। ज़बान संभाले ॻाल्हाए मुंजन। मां रेशम जो को चमचो वमचो न, उनजो मुहाफ़िज़ आहियां। ऐं मुंहिंजी ताक़त जी त ख़बर अथई न? हा मुंहिंजी ताक़त जो नालो अथई रईस काबू खान। हा हा सुञाणा थो तोखे, तुंहिंजे रईस काबू खान खे। सोढा जॾहिं असांजो ठाह थी वियो आहे त तूं असांखे तंग छा लाइ थो करी? असां रेशम जी बनी में लथा त न आहियूं न। पोइ छो थो मथो खाई? हल बाबा वञ धंधेदारी जी कर। छो तो असांजी गिची में पयूं। अरे बस कर दो, विच में टंक न अड़ाए त ये टंकू न भंजी छड़िया है। अरे अरे तू पंजो पान के समझी छा थो? तोखे अञा असांजा हथ नान लगा तॾहिं वञी तो वधंदो। तूड़े छा कंदे? हा छा कंदे तू? सौ थई मूंखे हथ लाइण जो। हल रे हल, तू ॾिठल आहीं। हा वज़ीर न अहिड़ो न कर, तू बगराई न कर। असां पंहिंजी बनी में बिठायूं, रेशम जी बनी में कोन लाईंदासीं।
लहजाए बि न मथां भुल हुजई। अब सिर्फ 15 रुपए में Nestle, 150 years. मामा मूंखे कम ॿुधायो तव्हां छा लाइ सॾु कयो? ससी धीअ तूं मुंहिंजे लाइ चांहि तयार कर त मां बनियुनि ते वञा। जी। अॼु हुई ससी अकेली वेठी आहे, सुभाणे हिनखे ॿार बि थींदा। आहिस्ते आहिस्ते बहादुर जी मिल्कियत जा वारिस वेंदा वधंदा। पोइ मूंखे छा मिलंदो? कुझु बि कोन मिलंदो। शायदि मुंहिंजो वॾेरे थियण वारो ख्वाब कॾहिं बि पूरो थी कोन सघंदो। बहादुर खे त मां कॾहिं बि मारे कोन सघंदुसि। हा, बाक़ी हिन ससुई खे त मारे सघां थो न। ऐं जॾहिं ससुई मरी वेंदी त पोइ बहादुर त ज़िंदा लाश थी वेंदो। ऐं हिन बंगले जी कंहिं कुंड में चिरनि वांगुरु पियो पंहिंजा वार बचींदो। ऐं पोइ मां हाजी मोहम्मद शरीफ जेको हिन पूरी दुनिया में शरीफ हिकु ई आहे, वॾेरो थी वेंदो, वॾो अमीर बणिजी वेंदो।